अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद GSM जी लतीफ़ सुरदेसी जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। देसी संस्कृत जे लफ़्ज़ देशी जी प्राकृत सूरत आहे ऐं माना अथसि ॾेही। पंहिंजे मुल्क जी सुरदेसी हिकु रागड़ीअ जो नालो बि आहे, जा दीपक राग जे पंजनि भारियाउनि याने ज़ालनि मां शुमार कई वञे थी। रागमाला में संदसि तस्वीर हिन रीति कढियल आहे। गोरी वर्ण जी आहे, नीले रंग जो वेस ओढ़ियल अथसि, सारो बदन मड़ियनि सां जंजियो पियो अथसि। कोयल जहिड़ो मिठो आवाज़ अथसि ऐं पंहिंजे पलंग ते लेटियल पतीअ जे भरिसां विञणो हथ में खणी बीठी आहे ऐं उन सां नाज़ नखरो करे रही आहे। हीअ रागणी ॿेपहरीअ जो ॻाइबी आहे। शाह साईं हिन सुर में फरमाए थो त ससुईअ खे ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि टिनि ॾुख ॾिना आहिनि, पर तन खे हूअ होत खे मिलण कारण सुख थी सम्झे। वरी फरमाए थो त चांगनि खे ज़ंजीरनि जीअं ससुई पंहिंजे चोटी सां जड़े त संदसि पुनूं हीअं पाण सां न नियनि था। पंहिंजे वारनि सां गोरनि याने उठनि जा गोॾा वगे छॾे हा त हूंद हीअं लकनि जा लोॾा न सहे हा। इहा शाह जी सुहिणी ऐं नाज़ुक ख़याली आहे। फरमाए थो त ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि टिनी ॾिनमि ॾुख, से सभु भायमि सुख एकांत कारण होत जी। ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि ॾुखनि आऊं ॾधी, पुछां पेर पुन्हूअ जो विझां विख वधी, लिखे आऊं लधी ना त पटनि केर पंधु करे। अङण मथे ओपरा जॾहिं ॾाघा ॾिठई ॾींहं, वठी सड़क ससुई वेह विहाणीअ सीं। चोटीअ सीं चांगनि खे जड़ ज़ंजीरनि जीअं, त होत तुंहिंजो हीअं हूंद पुनूं न्याऊं न पाण सी। अङण मथे ओपरा जॾहिं ॾाघा ॾींहं ॾिठा, कुंजूं जे कुफलनि जूं तां कंहिं लल लिकाए, त सुभाणे संध्या थे सारोनी ससुई। अॻिते हली वरी शाह साईं ससुई सां गॾोगॾु पूरे इंसान ज़ात खे हिकिड़ी हिदायत थो करे त सेण देसी कजनि, महबूब पंहिंजा कजनि, परदेसी कहिड़ा अथनि। परदेसी कंहिं ॾींहुं लॾे पंहिंजे देस हलिया था वञनि, पोइ बंभोर खां बस आहे, हू दम बि न दमींदा, तो वटां पुनूं वठी साणे हॾां सधारींदा। ॾेरनि जा गोरा बि पंहिंजे गाम था वञनि, पंहिंजा त नेठि पंहिंजा आहिनि ऐं धारिया नेठि धारिया आहिनि, पर ससुई त बि उहा दुआ पई करे त शल आरीचनि खे को कोसो वाव न लॻे, खेसि आरीअ जो वास वण वण मां पियो अचे। मिरू संदसि मांस खाईंदा त बि संदसि हॾा होत ॾांहुं हलंदा। फरमाए थो त देसी सेण कजनि, परदेसी कहिड़ा तिरियूं, लॾियो लाॾूणा कयो पंहिंजे देस वञनि, पुॼाणा पिरियनि कजे बस बंभोर। उठ म ओरे आण ॾाघनि ॾधी आहियां, हणी हथ हयनि खे परे नेई पलाण, होत मुंहिंजो हाण पुनूं न्याऊं पाण सी। ग सिर थे म गुस पणी पोइ म पिरीअ ते, जंहिं सिर साॼन सुपिरी तंहिं उठ म लॻे उस, पुनूं पाक पुरिस होत न कजनि हेॾी।
लॾींदे लिबास जतन जेॾो ई कयो, अची आर्य जाम जो अचे आर्य जाम जो वणवण मंझां वास, मिरूं खेनम मास हॾ हलंदा हो तॾहिं। वरी हिकिड़े बैत में छा साईं फरमाए थो त ससुईअ जा 7 वेरी आहिनि, जन साज़िश करे ससुईअ खे अॻिते वधण खां रोकण जी कोशिश कई। बैत में उहे 7 वेरी हिन तरह ॻणाए थो: उठ वेरी, ओठार वेरी, वेरी थियड़म ॾेर। चौथों वेरी वाव थियो, जंहिं लटिया पुनूअ पेर। पंजों वेरी सिॼ थियो, जंहिं उल्ही की अवेर। छहों वेरी छपर थियो, जंहिं समा कया न सेर। सतों वेरी चंड थियो, खिड़ियो न वॾीअ वेर। वाहेरे जी वेर छुलूं करियां छपर। वरी हिकिड़े बैत में छा साईं फरमाए थो त केच खां ओरे केतिरियूं माज़ूरियूं यानी हीणियूं पंहिंजे महबूब में ॻोल्हा में मरी वयूं, छो जो उते 20 वाटूं थियनि थियूं। ऐं कहिड़ी ख़बर त उन्हनि जा महबूब कहिड़े वाट सां विया। उन्हनि 20 वाटनि जी मंज़रकशी कुझु हिन तरह कनि था: केचां ओरे केतिरियूं माज़ूरियूं मुयूं, वाटूं 20 थियूं, कोह ॼाणा केही विया। अॻिते छा साईं ससुईअ जे अंदर जो राज़ ओरींदे ॿुधाए थो त ससुई जो ख़्यालु हो त उन जे मुड़ुस यानी पुनूअ उन सां दगा नाहे कई, पर उन जे ॾेरनि उन सां वर कयो आहे, उन सां दगा कई आहे। तंहिं करे पुनूअ जे पोयां वेंदे ससुई टकरनि खे बि अॻियां टरण जी ॻाल्हि करे थो ऐं उन्हनि अणागल लकनि सां मुखातिब थींदे चवे थी त जेके हक़ जे पोयां आहिनि उन्हनि खे अणांगा पेचरा रस्ता ऐं जबल रोके नथा सघनि। छा साईं फरमाए थो त वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। निहारींदसि निकिरी भूतनि कारण पर, आॾो टकर टर मतां रोहर तियूं थिए। वर वराका विच में लखें आॾा लक, हुजे आॾा हक़ कंदा कोह कंदियुनि खे। ससुई जन वाटनि ऐं पेचरनि सां पुनूअ जे पोयां थी वई। उन्हनि ॾुखियनि लकनि ऐं पेचरनि कई सफ़र जे माहिरनि जूं बि मतियूं मुझाए छॾियूं हुयूं। उन्हनि ॾुखियनि वाटनि ऐं पेचरनि जो ज़िक्र छा साईं कुझु हिन तरह कयो आहे: आॾितरा छा आहुड़ा डूंगर खे ॾाका, कयम आह अजीब खे सिक मझां साका। पेई हथी की होत खे कूक वञे कनका, पेई हथी की होत खे कूक वञे कनका। मुंहिंजो वस वाका ॿुधण कंबरो चरियो। आॾितरा छा आहुड़ा डूंगर खे ॾाका, वठी वर वाट थिया बर चढ़ी बाका। फटिया पेर फ़कीर जा चढ़ंदे चढ़ाका, हुयनि जीअ अंदर जाका वया पुॼाए पंहिंजे। करड़ा डूंगर कह घणी जित बरपट, सुजन बेरान ॾाहनि ॾाहप विसरी थिया हरीफ़ई हैरान। ससुईअ लंघियो सैयद चए मोहबत सी मैदान, जंहिंजो आर्याणी अॻवान तंहिंखे कान्हे बाक बहीर में। करड़ा डूंगर कह घणी जित जबल गूना गून, लेड़नि जो लतीफ़ चए तंग तवारूं पून। जिन ॾिठो पेर पुनूअ जो से नकी रून न चून, हूंदन मथे हून लागा पाहिन लोक जा। करड़ा डूंगर कह घणी जित विया रोडा रिंगाई, सांगा पे सेणनि जी थी विंदुर वाझाए। रहस रस लतीफ़ चए तंहिं कमीणीअ काहे, आर्याणी आहे मनहनि माज़ूरनि जे। करड़ा डूंगर कह घणी जित मींहं वसन माकूं, सुजन थियूं सैयद चए हाड़े जूं हाकूं।
जिते अंधियूं ओताकूं तिते काहे रस जो कारण। सुर में शाह साईं असांखे ॿुधाए थो त जन रस्तनि जन लकनि जवान जुंग मर्दनि खे ई मात करे छॾियो। ससुई माज़ूर हूंदे कमज़ोर हूंदे उहे लक पंहिंजे हिमत जोश ऐं जज़्बे सां पार कया। फरमाए थो त ससुईअ लंघियो सो मर्द चए मात कया। जबल वॾो जो नोण मिलो ई मींहं खे। हिन सुर में शाह साईं ससुई खां जिदोजहद जो सबक सेखारींदे सॼी इंसान ज़ात खे हिदायत करे थो, नसीहत करे थो त ससुई कमज़ोर हूंदे बि पंहिंजे हक़नि लाइ अड़ांगा पेचरा पार कया। जबल जाॻिया तव्हां बि पंहिंजे हक़नि लाइ मैदान में कुॾी काहे पओ। जॾहिं तव्हां पंहिंजे हक़नि ख़ातिर मैदान में लहंदो त धणी बि तव्हांजो साणी थींदो, तव्हांजो मददगार थींदो। जॾहिं तव्हां पंहिंजा हक़ वठंदा त पोइ रूह रिहाण थी पवंदी, पोइ चारई पासा सुख ई सुख हूंदो ऐं ॾुख कोहे दूर हूंदा। फरमाए थो त संबर जिनीन साण होत हिमाती तिन जो करे छेज छपर में पुन्हूं ईंदो पाण थींदी रीझ रिहाण लहज़े मंझि लतीफ़ चए। अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ जिदोजहद करियूं ऐं मंज़िलूं माणियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।